सस्तो क्यों दाल मोल सिंध जो अटो 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 दाल मोल सिंध जो अटो सस्तो क्यों 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 सिंध में अटो महागो थो भला करबला करबला 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 दाल मोल सिंध जो अटो सस्तो क्यों दाल मोल सिंध जो अटो सस्तो क्यों दाल मोल सिंध जो अटो सस्तो क्यों नीरे कोई बेलान मानू सिंध जो अटो सस्तो क्यों दाल मोल 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 सिंध जो अटो सस्तो क्यों सिंध में अटो महागो थो भला करबला करबला सिंध में अटो महागो थो भला करबला करबला सिंध में अटो महागो थो भला करबला करबला या रब तो के दात है सिंध बेगुनाह है या रब तो के दात है सिंध बेगुनाह है या रब तो के दात है सिंध बेगुनाह है या रब तो के दात है सिंध बेगुनाह है या रब तो के दात है सिंध बेगुनाह है या रब तो के दात है सिंध बेगुनाह है या रब तो के दात है सिंध बेगुनाह है या रब तो के दात है सिंध बेगुनाह है दाल मोल सिंध जो अटो सस्तो क्यों 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 या रब तो के दात है सिंध बेगुनाह या रब तो के दात है सिंध बेगुनाह है या रब तो के दात है सिंध बेगुनाह है या रब तो के दात है सिंध बेगुनाह है अब माइक जो न दाल मो हिसाब जो अटे जो जवाब दो दाल मो हिसाब जो अटे जो जवाब दो हेलो हेलो अस्सलाम वालेकुम अॼु जो जेको एहतजाज आहे ही महांगाई जे ख़िलाफ़ आहे। ॾिसो था तव्हां सभु महांगाई केतिरी आहे ऐं ग़रीब आवाम खे त अजो बि कोन हो लटो बि कोन हो, हाणे त अटो बि उन्हनि खां खसियो थो वञे। ग़रीब माण्हू बुख ते बदहाली बेरोज़गारी ग़रीब आवाम छा खाए। ॻोठनि में त तव्हां वञी ॾिसो ग़रीबनि जूं हाँ दादा गरीबन जूं तकलीफ़ूं ॾिसो, ही हुकूमत कुझु बि नथी ॾिसे।
हुकूमत पंहिंजा घर भरे वेठी आहे, अमीरनि जा घर भरे वेठी आहे। ग़रीब माण्हू नंढड़ा ॿार मौसम सीअनि सर्दी में ॻोठनि में ईअं भरपट ते वेठा आहिनि। हुननि खे खाइण लाइ कुझु कोन्हे को, हुननि खे पाइण लाइ कुझु न आहे, न घर अथनि। ग़रीब माण्हू काॾे वञनि। असां महांगाई जे ख़िलाफ़ु आवाज़ था उथारियूं त ख़ुदारा महांगाई खे घटि कयो। 150 रुपया 200 रुपया किलो अटो करे छॾियो अथव। माण्हू रुखी मानी था खाइनि, ॿियो त कुझु नथा ॾियो, उन्हनि खे रुखी मानी त ॾियो। हुननि जो जीअण जो हक़ बि खसियो थो वञे। आख़िर छो कहिड़ो ॾोह अवाम कयो आहे? अवाम जे वोटनि ते तव्हां इक़्तिदार में अचो था, तव्हां पंहिंजे कुर्सियुनि ते वेठा हो, तव्हां हिन जहान में बि पंहिंजे लाइ कुझु करे नथा सघो। अॻे जहान में बि पंहिंजे लाइ तकलीफ़ूं था करे वञो, हिन जहान में त सुठो कमु कयो, ग़रीबनि जो ख़्यालु कयो। हज़रत उमर फारूक जे दौर में ग़रीब अवाम खे घर घर में वञी पुछा करे राशन ॾींदा, लटा ॾींदा। तव्हां नबी साईं जी तव्हां हलो हुन जी पैरवी ते। नबी साईं जी असां उम्मत आहियूं, हिक ॿिए जो साथ ॾियूं, हिक ॿिए जी मदद कयूं। ग़रीबनि जा बंगला भरिया पिया आहिनि राशननि सां, ऐं उन अमीरनि जा ग़रीबनि जा वीचारनि जा ईअं बद बुखाली में बचड़ा सीअनि में मरनि वेठा, बीमारियुनि में मरनि वेठा। आख़िर कहिड़ो ॾोह कयो आहे ग़रीब अवाम? ग़रीबनि खां पेट जो हक़ बि खसियो थो वञे, जीअण जो हक़ खसियो थो वञे। छा करे ग़रीब माण्हू? तव्हां कुझु अमीर जेके हिन वोट ते अचो था, इक़्तिदार में अवाम जे वोट ते तव्हां अचो। अवाम तव्हांजो हक़ आहे अवाम खे हर शइ ॾियणु। तव्हां अवाम जो यादि कयो, उन्हनि खे अटो सस्तो करे ॾियो। जॾहिं 60 रुपया किलो अटो हो त ओॾी महिल सभु ॿुधायूं पिया कनि, 50 रुपया अटो त 40 रुपया सभु ॿुधायूं पिया कनि। हींअर अटो किथे पहुतो आहे? कणिक किथे पहुती आहे? चांवर किथे पहुता आहिनि? हीअ ॾिसो, यूटिलिटी स्टोरनि ते अमीरनि खे सामान थो मिले, ग़रीबनि खे नथो मिले। इहो कहिड़ो इंसाफ़ आहे? डीजी साहब वटि वञ त गेट नथो खोले। सियासत मां पाण ख़ुदि 4 दफ़ा वई आहियां, मां डीजी साहब असां गेट नथो खोले, डीजी साहब असांजी फ़ोन नथो खणे। छो? असां सियासत में कमु न कयो आहे। मूं 8 साल कमु कयो आहे। मां थर खां वठी जेकमबाद खां वठी मां बदीन ताईं समुंड ताईं वई आहियां। मां इलेक्शनूं खटायूं आहिनि। मूंखे न घर आहे न नौकिरी आहे, न घर आहे हेॾां अची वियो, अचो बाबा साइड कयो थोरो। माना कुझु छाजे करे असां सचा आहियूं। अटो महागो छो भला, करबला करबला अटो महागो छो भला, करबला 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 अटो महागो छो भला, करबला करबला। या रब तोखे दाह अथई, सिंध बेगुनाह अथई, रब तोखे दाह अथई, सिंध बेगुनाह अथई, या रब तोखे दाह अथई, सिंध बेगुनाह अथई, या रब तोखे दाह अथई, सिंध बेगुनाह अथई। सिंध जो अटो सस्तो कयो, हाल मो सिंध जो अटो सस्तो कयो, हाल मो सिंध जो अटो सस्तो कयो, हाल मो सिंध जो अटो सस्तो कयो। या रब तोखे दाह अथई, सिंध बेगुनाह अथई, या रब तोखे दाह अथई, सिंध बेगुनाह अथई, या रब तोखे दाह अथई, सिंध बेगुनाह अथई। वेझो अचो। सभ खां पहिरियां त मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां, अदी तव्हांजो भेण तव्हां सभिनी जो, तव्हां हिते पहुता हो। पर दादू जो आवाम हिन वक़्तु नज़र कोन थो अचे। ही धरती धणी तारीख़ जा कारकुन ऐं ही अदी वारियूं सोशल एक्टिविस्ट आहिनि जेके हिते मौजूदु आहिनि। ही जेका आवाम आहे, ही जेका ख़ल्क़ आहे, उन मां असांखे ईअं थो लॻे त दादू में अटो शायदि बिल्कुलु मुफ़्त मिले पियो, तंहिंजे करे को माण्हू निकिरे नथो। हींअर दादू ज़िले जा रहवासी ॾिसनि था पिया, ही माण्हू तव्हांजे हक़नि जे लाइ हिते मौजूदु आहिनि। जॾहिं सॾु ॾिनोसीं सॼी सिंध में समूरनि DC ऑफिसनि जे आॾो एहतिजाजी कैंपूं लॻायूं। हर हंधि हिन वक़्तु धरती धणी तहरीक जा कारकुन वेठा आहिनि। हिन वक़्तु सिंध जूं तमामु तंज़ीमूं ख़ामोश वेठियूं आहिनि। धरती धणी तहरीक वाहिद तंज़ीम आहे जेका ग़रीबनि ऐं मिसकिननि जे लाइ रोडनि ते वेठी आहे, ऐं इंशाअल्लाह इहा जदोजहद आख़िरी साह ताईं जारी रहंदी। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त माण्हू निकिरनि नथा। ही कामोरा, ही वॾेरा, ही सरदार, ही जागीरदार, तव्हां उन्हनि खे कहिड़ो पैगाम था ॾियो? तव्हां उन्हनि खे ॿुधायो था तव्हां असांखे रद्द था कयो।
अॼु दादू में मौजूदु आहियूं। ही 10, 20, 30, 40 माण्हू ही मौजूदु आहिनि। साॻो DC इहा ॻाल्हि कंदो त तव्हां कीअं था चओ अटो महांगो आहे, अटो त सस्तो आहे। को माण्हू तव्हां सां गॾु कोन्हे, माण्हू त ख़ुशहाल आहिनि, माण्हुनि खे का परेशानी न आहे। तव्हांखे कहिड़ी परेशानी आहे? जेकॾहिं दादू में अटो सस्तो थी वियो आहे, सॼी सिंध में अटो सस्तो थी वियो आहे त ॿुधायो असां बि रोडनि ते न वेहूं। असां तव्हांजे लाइ वेठा आहियूं। दादू जो अवाम किथे आहे? छो नथो निकिरे? सिर्फ़ु धरती धड़ी तारीख़ जा कारकुन ही अदियूं सिर्फ़ु अटो इस्तेमालु थियूं कनि छा? हर सिंध जो माण्हू इस्तेमालु करे थो, उन बावजूदि अॼु ही 50-100 माण्हू हिते वेठा आहिनि। हिन जो मक़सदु आहे दादू ख़ुशहाल थी वियो आहे, सिंध सॼी ख़ुशहाल थी वई आहे। रोडनि ते निकिरो नथा। जेकॾहिं केरु निकिरे थो त पोइ हुनखे तनक़ीद जो निशानो था बणायो। सभ खां पहिरियां मां इहा ई ॻाल्हि कंदुमि दादू वासियुनि खे, ही एहतिजाजी कैंप सिर्फ़ु दादू में न, सॼी सिंध में मौजूदु आहे। सॼी सिंध में एहतिजाजी कैंपूं जारी रहंदियूं जेसि ताईं अटो सस्तो नथो थिए। ही साॻा ई DC जेके नाल DC आहिनि, महांगाई ते कंट्रोल नथा कनि त मां सॼी सिंध खे ॿुधाए थो छॾियां, धरती धणी तारीख़ जा कारकुन जिते जिते DC ऑफिसनि जे साम्हूं वेठा आहिनि, मुमकिन आहे त ही भले 50 माण्हू हुजनि, पर हिननि में एतिरी हिमत आहे जो ही रोड रस्ता बंदि करे सघनि था। रोड रस्ता बंदि करे सघनि था, सरकारी गोदामनि ते चढ़ायूं करे सघनि था, सभु रुकावटूं टोड़े वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे गिरबान मां वठी उन हाउस मां कढी गेले सघनि था। असांजे ग़रीब माण्हुनि जे सबर जो नाजाइज़ फ़ाइदो न वठो। ईअं न सम्झो त शायदि सिंधी माण्हू नंढड़का आहिनि, ख़ामोश थी वेठा आहिनि। का ॻाल्हि कोन्हे, हक़ ई सच ते रहंदड़ माण्हू हमेशह अक़लियत में रहंदा आहिनि। पर मूंखे ख़बर आहे त ही सिंध जा बहादुर माण्हू, ही असां जूं अदियूं सभु मुड़ुस माण्हू ज़रूरतमंद बहादुर आहिनि। तॾहिं अॼु हिन करप्ट DC जे साम्हूं वेठा आहिनि। जिते जिते DC ऑफिसनि में असांजा नौजवान वेठल आहिनि, इंशाअल्लाह अॼु दादू में असां हिन एहतिजाजी कैंप में शिरकत कई आहे। कि ॾींहुं हुजे राति हुजे हिते वेठा हूंदासीं, हिननि खे ज़लील कंदासीं। पर इंशाअल्लाह मां तव्हांखे ॿुधाए छॾियां थो, असांजे ऐलान जो इंतज़ारु कयो। मुमकिन आहे त असां सिंध जे हर ज़िले जा रोड रस्ता ब्लॉक करे छॾियूं। या रब तोखे दात अथई, सिंध बेगुनाह अथई। अजी तव्हां छा महंगाई के खिलाफ छा था चओ? अस्सलाम वालेकुम। मां के ख़ल्क़ जी ख़िदमत जी चेयरपर्सन रोज़ीना जतोई आहियां। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां कादिर चांडो जी, जिन दादू में अची करे ऐं अटे जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो ऐं बिल्कुलु ग़रीब आवाम हीअ तमामु घणी परेशान आहे। लुटड़ियल आहे। हिकु त सैलाब उन्हनि खे तमामु घणो मुतासिर कयो, ॿियो वरी हिननि खे महांगाई मुतासिर कयो। ऐं इहो सुठो अमल आहे ऐं एहतिजाज थींदा रहनि त जीअं ग़रीब आवाम खे रिलीफ मिली सघे ऐं ग़रीब आवाम पंहिंजो पेट पाले सघनि। अरे तव्हां छा ॿुधाइणु चाहियो महंगाई खिलाफ़? थोरो कादिर चांडो अॻिते ई ऐं असां उन्हनि खे एप्रिशिएट कंदासीं त सुठी ॻाल्हि आहे। माण्हू बीमारी जे लिहाज़ सां वरी महांगाई कई अथनि त अवाम ग़रीब काॾे वञे त हू मतिलबु के पेट पाले बीमारी जहाँ ॾिसे या त ॿियनि मसइलनि जीअं त ही असांजो जेको महबूब आहे क़ाइदे अॻवान आहे असांजो भाउ कादिर चांडियो, उन जो हिकिड़ो नंढड़ो सॾु थियो हो त 9 तारीख़ ते जेकी असांखे दिली तकलीफ़ पैदा थी, जंहिं ते असांजे भाउ चेयरमैन दुख जे करे उहिदो छॾियो हो, उन ऐलान कयो त 9 तारीख़ ते जे सिंध जा माण्हू असां सां गॾु हिन एहतिजाज में वेहंदा ऐं असांजे हिन एहतिजाज जी हिमायत कंदा त असीं उहो उहिदो वापसि खणंदासीं। चेयरमैनशिप वारो अॼु उहो दादूअ जो अवाम असांजूं ही भेनरुनि उहो साबित कयो आहे त चेयरमैन कादिर चांडे सां असां गॾु हूं। पर अॼु DC ऑफिस में जेके असां माण्हू वेठा आहियूं, हींअर ताईं को रद्द अमल न थियो आहे। असीं उन्हनि करप्ट कामोरनि ऐं जेके अटो महांगो हिननि कयो आहे उन्हनि खे उहो चवणु था चाहियूं त असीं उहे ई कादिर चांडे जा साथी आहियूं।
जेके असांखे दरवाज़ा भञण बि ईंदा अथव त गोदाम लुटण बि ईंदा अथव। बहितर इन में अथव त अटो सस्तो कयो, न त DC ऑफिस जूं ऑफिसनि जा ताला बि टोड़ींदासीं ऐं शीशा बि भञंदासीं। ऐं तव्हां छा था चओ? बाबा जीअं त असां महांगाई जे ख़िलाफ़ हिते अटे सस्ते करण जे लाइ स्टैंड लॻाया अथनि ॿार जेको असां चाहियूं था त असांजे जेके बि नंढा नंढा दुकान आहिनि उन नंढनि नंढनि दुकाननि में जेको आहे असांखे साॻे रेट ते अटो ॾिनो वञे, जेकॾहिं न रुॻो स्टाइल लॻाए ॾेखारो था कनि, इहो ॾेखारो असांखे क़बूल न आहे। भाऊ गफ़ार जी 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 लाइव थी हले भाऊ जे पेज सां। पेट्रोल 150 ते हो त बि केरु कोन पुछो, 250 ते थी वियो पोइ बि कोन पुछो, 150 ते हींअर थोरो पासो कर बाबा। मां को नंढो नज़म लिखियो आहे। हिकु घर असांजा बोड़ा आहे, ॿियो कयो महांगो अटो अथव, हाणे वोटनि खां बि औंठो अथव। हिकु घर असांजा बोड़ा आहे, ॿियो कयो महांगो अटो अथव, हाणे वोटनि खां बि अंगठो अथव। रोईंदा वतूं रोटी लाइ मकान बि त कोन मिलियो, रोईंदा वतूं रोटी लाइ मकान बि त कोन मिलियो। नकी ॾिनो लटो अथव, हाणे वोटनि खां बि औंठो अथव। कंदे हुकूमत PP वारा पूरा 15 साल असांखे, कंदे हुकूमत PP वारा पूरा 15 साल असांखे कूड़ो ॾिनो ॾटो अथव, हाणे वोटनि खां बि अंगठो अथव। बोड मुतासिर मुस्तक मारो, उन्हनि खे त राशन जो बि ॾिनो कोन कटो अथव, हाणे वोटनि खां बि औंठो अथव। मेहड़ खानपुर खैरपुर जो ही बान भूपक बदीन खां पोइ हथ सां ॿोड़ायो ठटो अथव, हाणे वोटनि खां बि औंठो अथव। हिकिड़ी ॻाल्हि मां हींअर ऐलान कयां थो, थोरो पासो कयो। असां सभ खां पहिरियां जिते बि वेंदा आहियूं उते असांखे मुस्बत नतीजा मिलणु खपनि। माण्हू चवंदा आहिनि कादर चांडियो जज़्बात मां फ़ैसिला थो वठे, जज़्बाती थिए थो, उन जे करे ई असां कंद कोर्ट में पंहिंजे जज़्बातनि ते कंट्रोल करे पुरमन तरीक़े सां मोटी आयासीं, जिते असांखे मुस्बत नतीजा न मिलिया, माण्हुनि खे को ख़ासि ख़ातिर ख़्वाह नतीजा न मिलिया आहिनि। जेकॾहिं हितां जो DC हितां जे माण्हुनि खे रिलीफ नथो ॾे, सुभाणे त मुंहिंजो खैरपुर ऐं कंबर लाड़काणे जे तरफ़ वञणु थींदो। पर मां हिननि दोस्तनि साथियुनि भाइरनि ऐं भेणुनि सां सलाह मशवरो करे जेकॾहिं ही चाहींदा त मुमकिन आहे, जेकॾहिं DC रिलीफ नथो ॾे त असां DC ऑफिस जे अंदरि घिड़ंदासीं। DC कोशिश करे त पुलिस मोबाइल बि घुराए ऐं एम्बुलेंस बि घुराए। हींअर असां मुकमल तयारी करे पोइ वेंदासीं। जेसिताईं असांजे माण्हुनि खे अटो सस्तो नथो मिले तेसिताईं शायदि असां हितां न उथूं, ऐं इंशाल्लाह सलाह मशवरे खां पोइ ईअं थींदो। कदम बढ़ाओ कादिर खान, हम तुम्हारे साथ हैं। कदम बढ़ाओ कादिर खान, हम तुम्हारे साथ हैं। सिंध में अटो महांगो छो भला, करबला करबला, अटो महांगो छो भला, करबला। या रब तो के दात है सिंध बेगुनाह रही, या रब तो के दात है सिंध बेगुनाह रही। ज़ालिमो सिंध जो अटो सस्तो कयो, ज़ालिमो सिंध जो अटो सस्तो कयो, ज़ालिमो सिंध जो अटो सस्तो कयो। या रब तो के दात है सिंध बेगुनाह रही, या रब तो के दात है सिंध बेगुनाह रही।
अभी तव्हां ख़ुशि आहियो भेण? और जा देंगे फोन न करें हाँ बाबा हीअ एहतिजाजी कैंप तव्हां अणॼातल मुदे ताईं जारी रखो जेसि ताईं अटो सस्तो नथो थिए माण्हुनि खे रिलीफ नथा ॾियनि तेसि ताईं लाहे उसमें जिते जिते माण्हू वेठा आहिनि उते वेठा ई रहनि असां सिंधी को पेनू न आहियूं जो असांखे स्टॉलनि ते वरी धिका ॾेई माराइण चाहिनि था इन खां पहिरियां बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा ॾींदा असां जूं अमड़ूं माहरूं उहे वीचारियूं धिका खाईंदियूं वतन लताड़जी मारिजी वञनि हाणे वरी हिननि इहो फ़ैसिलो कयो आहे त बाबा असांजा जेके सिंधी मारवाड़ा आहिनि उन्हनि खे अटे जे चकर में लताड़ियो मारियो मीरपुर पास में अटे जे करे 5-6 ॿारनि जो बि ग़रीब बि उहो मरी वियो आहे हाणे उनजो केस कंहिं ते दाख़िल थियणु खपे हितां जे चूंडियल नुमाइंदनि ते BFC ते DC ते हीअ जेकॾहिं कामोर आहे जेकॾहिं DC SC चाहिनि त सभु कुझु थी सघे थो पर हिननि जी कमीशन रखियल आहे ही कमीशन वठी करे रेट वधाए था छॾनि हिननि जे गुदामनि ते बि कमीशन आहे आम वाह जे शयुनि ते बि हिननि जी कमीशन आहे हिननि जा इदारा पघारुनि ते त हलनि था पर उहा जेका रिश्वत वारी कमीशन आहे उन ते बि हलनि था तंहिंजे करे ग़रीब माण्हू बुख पियो मरे दादू जे रहवासियुनि खे मां ख़ासि गुज़ारिश कयां थो त हीउ तव्हांजो मसइलो आहे असांजो मसइलो न आहे असांजे चाहियूं अलाह जी महिरबानी सां 10,000 खां 20,000 माण्हू थिए तॾहिं बि वठी सघूं था पर ही ग़रीब मिसकीन ही अमर जीअं वेठी आहे ही वीचारी किथां वठी सघंदी 5,000 खां पर अहिड़ा खोड़ माण्हू ग़रीब मौजूदु आहिनि जेके अटो ख़रीद नथा करे सघनि उन्हनि जे लाइ तव्हांखे उथणो आहे जानवर खाई पी सुम्हनि था मरनि था ऐं तव्हां बि उन उहा साॻी शिकल अख़्तियार करे छॾी आहे जानवरनि वारी ख़ामोश वेठा आहियो पंहिंजे घरनि में लिकी वेठा आहियो जेसि ताईं तव्हां निकिरंदव न तेसि ताईं मां सम्झां थो त हीअ महांगाई ख़तमु न थींदी अटो सस्तो न थींदो हिते दादू जा माण्हू मौजूदु आहिनि दादू जी केतिरी आबादी आहे 5 लख खां वधी वई आहे ऐं 5 लखनि जी आबादी में सिर्फ़ु ही माण्हू वेठा आहिनि पोइ सिंध जो माण्हू मयारूं ॾींदो आहे बाबा तव्हां निकिरो नथा हाणे ही मामिलो जाइज़ मुतालबो आहे जंहिंजे लाइ असां रोड ते वेठा आहियूं DC ऑफिस जे साम्हूं वेठा आहियूं DC ऑफिस जो DC ऑफिस आहे हिन जे बिल्कुलु साम्हूं वेठा आहियूं ऐं माण्हू असां चंद आहियूं ही मुतालबो खणी पहुता आहियूं ही साॻाई DC कामोरा SC सभु चवंदा बाबा अटो त सस्तो आहे माण्हू तव्हां सां गॾु न आहिनि माण्हू ख़ुशहाल आहिनि दादू जे माण्हुनि खे बार बार गुज़ारिश कयां थो त अचो गॾु थियो वियो हिते जेसि ताईं अटो सस्तो नथो थिए जेसि ताईं हितां जे माण्हुनि खे रिलीफ नथो मिले तेसि ताईं हीअ असांजा नौजवान वेठा आहिनि ऐं सिंध जे हर DC ऑफिस जे आॾो धरती घणी तारीख़ जा कारकुन वेठा ई रहंदा ऐं इंशाअल्लाह मुमकिन आहे त असां अहम ऐलान बि कयूं उहो अहम ऐलान इहो बि थी सघे थो त समूरा धरती घणी तारीख़ जा नौजवान DC ऑफिसनि जे अंदरि घिड़नि ऐं हिननि खे चङी तरह सां सबक़ सेखारनि मुमकिन आहे त सभु जा सभु नौजवान जंहिं ज़िले में मौजूदु आहिनि उते जा रोड रस्ता बंदि कनि मुमकिन आहे त असां वज़ीर आला हाउस जो रुख कयूं पर हिननि खे छॾींदासीं कोन हिननि खे गिरबान मां वठी गेलींदासीं इहो न सम्झो त ही 5 माण्हू ही 6 माण्हू ही वातगाड़ा छोकिरा आहिनि तव्हांखे मां इहो ॿुधायां त जॾहिं कीवलियूं गॾु थींदियूं त हाथी जे नक में दम कंदियूं ही साॻाई मुनवर कुकर जहिड़ा वातगाड़ा छोकिरा जॾहिं गॾु थींदा तव्हांखे दादू जे रोडनि रस्तनि में गेलींदा या रब तोखे दात अई सिंध बेगुनाह थई या रब तोखे दात अई सिंध बेगुनाह थई करप कामोरन लाए पादर भाऊ कादर करप कामोरन लाए पादर भाऊ कादर
दादू जो शिष्य बना अब एक ना तो खणो तो या विछायो रोड विच ते विच रोड ते विछायो या रोड विच ते विछायो बाबा ये पैया गाड़ी न टपंजो कबीर हले दी अब कर्यो वदान वधु करणो भाई दे हुकुम खपे बाबे हुकुम खपे मोहतरम हवे साहब वरा तव्हांजी महिरबानी साईं कुर्ब जेको हलायो अचे तो मुताल बंगा हल बाबा मोबाइल
હાલો તા નમાઝ પઢો નમાઝ तकबीर आना तकबीर आना नमाज ला मने इतरो काफले में नमाज ना قد قامت الصلاة قد قامت الصلاة الله أكبر الله أكبر لا إله إلا الله الله أكبر الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر बड़े सही कर बड़े सही कर الله أكبر الله أكبر الله أكبر कमेंट होने चाहिए الله أكبر الله أكبر سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله الله لمن حمده الله أكبر الله أكبر
السلام عليكم ورحمة الله. السلام عليكم ورحمة ربنا وتعاليك وتعزمت وتقولك يا ذا الجلال اللهم ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار اللهم إنك عفو كريم العفو فاعف عنا يا غفور يا غفور يا غفور يا أرحم الراحمين. اللهم رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعائي ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. نبيك اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد وبارك وسلم عليه. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. हाँ बालिक से नहीं हाँ बा छह नहीं नथा माण्हू तना तूं नथा रोज़ी रोज़ी किथां अब पोया पियो था પોયા છો પોયા જીતે બે પીઠાનો પહોંચે છે પોયા છો બાબા પોયા છો પોયા પોયા પીવા દા પોયા પોયા अस्सलाम वालेकुम या मौजूद ये तो तमाम घणी महंगाई जे करे जस्तो जा मेरी दोस्त था कादर चांजू साहब के जिन
हर मोड़ ते हर ॾुखी खड़ी में सिंधियुनि जी मज़लूमनि जी ग़रीबनि जी मदद कई आहे। हर मोड़ ते हिन कॾहिं बि कदम पुठिते न हटाया आहिनि, सभ खां अॻु भरो रहियो आहे। ऐं अॼु बि जेका एॾी महांगाई थी चुकी आहे, जो ग़रीब अवाम पहिरां मिसाल हूंदो त बसर सां माण्हू मानी खाईंदो, बसर 200 रुपया किलो थी विया आहिनि, अटो 130-150 रुपया किलो थी वियो आहे। माना सम्झ खां ॾिसो ॿाहिरि आहे। माना ग़रीब माण्हू जेको मज़दूर माण्हू आहे उहो त हिकिड़े वेले जे लाइ परेशान थी वियो आहे। हिन टूटल नुमाइंदनि ते हिकिड़ो गीत कंहिं दोस्त मूंखे राति मोकिलियो आहे ऐं अॼु इतवार सां भाउ कादर सां फ़ोन ते राब्तो थियो ऐं ॿुधायो त मां दादू अचां पियो। मां बिल्कुलु मां बि तव्हां सां गॾु आहियां हिन जेको आहे सो एहतजाज में। ऐं हीअ गीत जेको आहे शाइर आहे तालिब रहमानी, लिखियो आहे बिल्कुलु हिन नोयत जो गीत आहे त जेके असांजा नुमाइंदा जेके अॻवान थी वेहनि था ऐं उहे रुगो पंहिंजा बब भरण में पुरा आहिनि ऐं आवाम जो सफ़ा हवाई आहे। सो हीअ गीत उमेदु आहे मूंखे पसंदि ईंदो, छो हुनजा शाइरी जा लफ़्ज़ जेके आहिनि मन कहारनि जी ग़लति जागी पए कुझु कनि। तो धरती सां दगाई तोखो तंग कयो आ, तो क़ौम सां दगाई तोखो तंग कयो आ, तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ, तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ। तो धरती सां दगाई तोखो तंग कयो आ, तो धरती सां दगाई तोखो तंग कयो आ, तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ, तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ। गैरत मथां बेगैरत काबिज़ क़बूल नाहे, काबिज़ क़बूल नाहे। गैरत मथां बेगैरत काबिज़ क़बूल नाहे, हरगिज़ क़बूल नाहे। मुंहिंजे ज़मीर मूंखे ॾाढो तंग कयो आ, मुंहिंजे ज़मीर मूंखे ॾाढो तंग कयो आ, तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ, अॼु मूं बि तोसां ही ऐलान जंग कयो आ। तो धरती सां दगाई तोखो तंग कयो आ, तो क़ौम सां दगाई तोखो तंग कयो आ, तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ, तॾहिं त तोसां अॼु ऐलान जंग कयो आ। तूं दीन जो दुश्मन वा, दुनिया ईमान तुंहिंजो, दौलत ईमान तुंहिंजो। तूं दीन जो दुश्मन वा, दुनिया ईमान तुंहिंजो, दौलत ईमान तुंहिंजो। ख़ुदि ज़ियान खान तुंहिंजो, मजतन इमाम मुंहिंजो। ख़ालिस यज़ीदी रूप ऐं तो रंग कयो आ, ख़ालिस यज़ीदी रूप ऐं तो रंग कयो आ, तॾहिं त तोसां अॼु ऐलान जंग कयो आ, तॾहिं त तोसां अॼु ऐलान जंग कयो आ। तो धरती सां दगाई तोखो दंग कयो आ, तो क़ौम सां दगाई तोखो दंग कयो आ, तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ। तुंहिंजे अंधेर नगरीअ जो आ तख़्त अंत वेझो, आ तख़्त अंत वेझो। तुंहिंजे अंधेर नगरीअ जो आ तख़्त अंत वेझो, बस आहे वक़्तु वेझो। मज़लूम में त ज़ुल्म जो ज़हर दंग कयो आ, तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ, तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ। ओ बिरहमानी तालिब तीर थी, मुंहिंजा लफ़्ज़ तोखे लॻंदा, मुंहिंजा लफ़्ज़ तोखे लॻंदा। बिरहमानी तालिब तीर थी, मुंहिंजा लफ़्ज़ तोखे लॻंदा। बरसात वांगे वसंदा,
तुझे ज़हन में ही चुभंदा छो त इनकलाब तुझो मोल मंग कयो आ तॾहिं त तुसां अॼु ऐलान जंग कयो आ तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ तो धरती सां दगाई दोखो दंग कयो आ तो क़ौम सां दगाई दोखो दंग कयो आ तॾहिं मूं बि तोसां अॼु ऐलान जंग कयो आ तॾहिं त तोसां अॼु ऐलान जंग कयो आ बरकरार रहंदी मौजूदा कबीर खां सभु खां पहिरियां बालक सिंह तव्हां महिरबानी आयो ऐं गीतनि जे ज़रिए क़ौम में शऊर पैदा कयो था उनसां तव्हांखे अञा वधीक तरक़ी ॾे वरी तव्हां जेके बि हिते मर्कज़ जेको आहे न्याज़ घाट मौजूदु आहे मरीज़ जवानी जनवर कुकर जेके बि मौजूदु आहियो गुज़ार हीउ कैंप तव्हांजी जारी रहंदी अॼु जेतिरा बि तव्हां मौजूदु आहियो 20 ॼणा आहियो 30 ॼणा या 50 ॼणा आहियो सिंध जे समूरनि ज़िलनि में एतिरा माण्हू मौजूदु आहिनि हींअर मां निकिरां थो कंबर शहदाद कोट लाड़काणा ऐं खैरपुर मीरस जे लाइ तव्हांजी कैंप जारी रहे ऐं इनशाअल्लाह तमामु जल्द को अहिड़ो ऐलान कंदासीं सलाह मशवरे में सभु रहूं था अहिड़ो ऐलान कबो जेकॾहिं रोड बंदि करिणो पए त रोड बंदि कंदासीं DC ऑफिस जे अंदरि घिरणो पए त DC ऑफिस जे अंदरि घिरंदासीं जेकॾहिं तव्हां सलाह कंदव त बाबा असांखे वज़ीराना हाउस जो रुख़ करिणो आहे त हर ज़िले मां जेकॾहिं 50 माण्हू गॾु निकितासीं त 500,000 मासूम ज़ालुमनि जे लाइ खोड़ आहे रखंदो तव्हां सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां खोड़ सारो मोहबतूं प्यार मुंदाबाद फोटो कटे दी ने भाऊ का फोटो कट रही भाई दे भाऊ संग फोटो कट रही सच तो साथ
Kita bid mah orang sana foto बनाया पर भी कसरी स्पो मगर रहा है तो आगे वाला सॼी सिंध में बुख बदाली ऐं बेरोज़गारी वधी वई आहे उन सिलसिले में असां सॼी सिंध जे समूरनि डीसी ऑफिसनि जे आॾो एहतिजाजी कैंप क़ाइमु कयो ऐं मां पाण सिर हर उन कैंप ते वञा थो ऐं उते नौजवाननि सां मुलाक़ात कयां थो ऐं मूंखे उमेद आहे त दादू जा रहवासी सुजाग थींदा उन तरीक़े जे माण्हुनि मां धरती घड़ी तारीख़ जा कारकुन त हर हंधि मौजूदु आहिनि कंदकोट में बि गॾु थियनि था कश्मीर में बि गॾु थियनि था लाड़काणे कंबर में भी गॾु थियनि था पर असांजो त आम आवाम निकिरे आवाम जेसि ताईं न निकिरंदो तेसि ताईं महांगाई घटि न थींदी अटो सस्तो न थींदो पर असां इंशाअल्लाह मुसलसल जदोजहद जारी रखंदासीं ये एहतिजाजी कैंपूं जारी रहंदियूं जेसि ताईं अटो सस्तो नथो थिए जेसि ताईं हीअ दादू ज़िले में हर तालुके में स्टॉल नथा लॻाइनि पर उन सूरत में चवंदासीं त डिसिप्लिन हुजे ईअं पहिरियों फ़क़ीरनि वांगुरु असांजे माण्हुनि खे रुलाइनि न असांजे माण्हुनि खे पिनाइनि न इज़त ऐं एतिराम सां माण्हुनि खे पंहिंजे पैसे ते ई असां मुफ़्त जी ॻाल्हि नथा कयूं पैसनि ते माण्हुनि खे अटो मिले पर इज़त ऐं एतिराम सां मिले ही कैंपूं क़ाइमु रहंदियूं सिंध जे मुख़्तलिफ़ समूरनि ज़िलनि में कैंपूं क़ाइमु रहंदियूं ऐं इंशाअल्लाह अॼु असां दादू पहुता आहियूं जिते जिते बि डीसी ऑफिसनि जे आॾो असांजा धरती धणी तारीख़ जा कारकुन वेठा आहिनि उते असां वेंदासीं ऐं जेकॾहिं हिन एहतिजाजी कैंपुनि में हिन डीसी एससी ऐं इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जी का को लाइअमल न जोड़ियो आवाम खे रिलीफ न ॾिनो त मुमकिन आहे असां सिंध जे हर शहर में हर ज़िले में रोड रस्ता बंदि कयूं डीसी ऑफिसनि जे अंदरि गिणूं हिननि जो घेराव कयूं हिननि जो अचणु वञणु बंदि कयूं ऐं मुमकिन आहे त असां वज़ीर आला हाउस जो बि रुख़ कयूं ऐं असां ज़रूरु जेकॾहिं ग़रीब माण्हुनि खे रिलीफ न मिलंदो त हर उहो अमल कंदासीं जंहिंसां सिंध जे माण्हुनि खे फ़ाइदो थिए करे वठो हूअं बि कोन हलाईंदा छो धरती घणी तारीख़ ग्रुप में हली है सही फास्ट नियर आई है फास्ट हलाईंदा ॿिया जेके उन्हनि जी महिरबानी न बि हलाइनि त असांजा पेज सोशल मीडिया जो दौर आहे इलेक्ट्रॉनिक प्रिंट जो दौर ई न आहे हलाइनि न हलाइनि उन्हनि जी मर्ज़ी आहे पर असां इहो ई चऊं था त सिंध जे हर शहर में हर इलाइक़े में हिन वक़्तु बुख बदाली ऐं बेरोज़गारी आहे सिंध तमामु पोइते पइजी वई आहे सिंध जे माण्हुनि वटि अॻु में ई रोज़गार कोन्हे माण्हू गुरबत में आहिनि बहितर अटो महांगो थी चुको आहे जंहिंजे करे माण्हू तमामु घणा परेशान थी चुका आहिनि असां सिंध जे समूरनि ज़िलनि में डीसी ऑफिसनि जे आॾो एहतिजाजी कैंपूं क़ाइमु रखियूं ऐं असां हर उन कैंप में वञूं था नौजवाननि सां मुलाक़ात कयूं था ॾिसूं था त सिंध जो माण्हू केतिरो बेदार थियो आहे सिंध जो माण्हू केतिरो इनकलाब चाहे थो सिंध जो माण्हू निकिरे थो पंहिंजे हक़नि जे लाइ या अञा बि घरनि में सुता पिया हूंदा पर जे अञा बि हू घरनि में सुता पिया आहिनि अञा बि नथा निकिरनि त पोइ मां सम्झां थो हिन क़ौम जो अलाह वाही आहे का बि अहिड़ी वही नाज़िल न थींदी जेको असांखे कननि मां पकिड़े असांखे सम्झाए त उथो सुजाग थियो पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ो ही क़ौम अञा बि जे न उथी त मां चवां थो त ही जेके थोरा घणा मसइला आहिनि को हिकिड़ो माण्हू अटे जी कतार में मरे थो त पोइ असां सभु मुमकिन आहे त अहिड़ा हालात थी वञनि जो हिक ॿिए जा खीसा पटियो हिक ॿिए खे मारियूं अहिड़ा हालात थी वेंदा तंहिंजे करे तव्हां सभिनी खे उथणो आहे विढ़णो आहे पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद जारी रखणी आहे ऐं इनशाला असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं सिंध जे समूरनि ज़िलनि में जिते जिते एहतिजाजी कैंपूं आहिनि जेकॾहिं उन बावजूदि कैंपनि में जेके नौजवान आहिनि उन एहतिजाज जे तरफ़ तवजह डीसी एससी इंतिज़ामिया न ॾिनो त असां सिंध जे हर ज़िले में रोड रस्ता ब्लॉक करे सघूं था असां डीसी ऑफिसनि जे अंदरि घेराव करे सघूं था उन्हनि जो अचणु वञणु बंदि करे सघूं था असां वज़ीर आला हाउस जो बि रुख करे सघूं था असां हर उहो अमल कंदासीं जंहिंसां ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे फ़ाइदो मिले
अच्छा